सिविल अस्पताल हैदराबाद में मोरो वाक़े जे बे शहीद इरफान लगारी जो लाश पुलिस ज़बरदस्ती खणाए वई। शहीद क़ौमी कारकुन इरफान लगारी जो पोस्टमार्टम मुकम्मल थियण खां पोइ क़ौमी कारकुन ऐं पुलिस विच में छिकताण शुरू थी वई, जंहिं बाद पुलिस लाश सर्द खाने में खणाए वारिसनि हवाले न कयो। जॾहिं त इरफान लगारी जो लाश खणण दौरान अस्पताल में मौजूद जस्कम आरीसर जे फतेह चन्ना, GSN तहरीक जे सूर्य सिंधी, एडवोकेट मुहिब आज़ाद, सोशल एक्टिविस्ट कशिश ख्वाजा समेत 20 ॼणनि खे पिण गिरफ़्तार कयो वियो। न्यू सईदाबाद जे गरीबाबाद कॉलोनी में नींगर सां जिनसी ॾाढाई जो इंकशाफ, 12 वरनि जो नींगर गणती जोगी हालत में लम्स अस्पताल मुंतकिल। मुबैना जवाबदार आसिफ लाशारी ऐं आसिफ राजपूत पारां नींगर अली मोहम्मद मलाह खे फ़सुल में वठी बदफ़ैली जो निशानो बणायो वियो। बदफ़ैली दौरान नींगर जी रड़ियुनि ते इलाइक़े वासी घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। इलाइक़े वासी हिकु जवाबदार खे पकड़े वरितो, जंहिंखां पोइ उन जवाबदार खे पुलिस हवाले कयो वियो, जॾहिं त संदसि साथी फरार थियण में कामयाब थी वियो। मुतासिर धुर SSP मटियारी खां मुतालबो कयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी करे केस दाख़िल कयो वञे। नवदेरो जी शुगर मिल बाईपास वर तेज़ रफ्तार कार ड्राइवर जे कंट्रोल में ॿाहिरि निकिरी वई। साम्हूं ईंदड़ ट्रालर खां बचाईंदे कार कल्टी थी पई। कार में सवार 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि जी सुञाणप साबिर खोसो ऐं मुमताज़ अली जे नाले सां थी। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ नवदेरो अस्पताल मुंतकिल कयो वियो। दरादा शरीफ में क़ौमी शाहराह ते तेज़ रफ्तार ट्रालर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। नतीजे में 2 औरतूं फ़ौत थी वयूं। ट्रालर ड्राइवर खे पुलिस वाक़े वारे हंध तां गिरफ़्तार करे वरितो। फ़ौतियुनि जी सुञाणप मसमात सायरा ऐं शुमाइला जे नाले सां थी, जॾहिं त मोटरसाइकिल सवार इम्तियाज़ उजण सख़्त ज़ख़्मी आहे। वाक़े जो केस हिन महिल ताईं दाख़िल न थी सघियो। कानपुर महर जे थरी इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ मरूम फ़कीर करीम बख़्श मंगरार जी यादि में हिकु अदबी ऐं सुगड़ कचेरी थी गुज़री। सुगड़ कचेरी अदबी संगत जे जमालुद्दीन जी सदारत हेठि कोठाई वई। तक़रीब में हाजी फरमान लुंड, अली हसन मंगी, अब्दुल हई भुट्टो, समाजी कारकुननि समेत लतीफ़ सां इश्क रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई।